नाज़रीन, असी इन वक्त मौजूद आयूँ हमायूं शरीफ़ में, जिथे सहाफ़ी अजय लालवानी के कत्ल खिलाफ़ टीम धरती धणी ऐं हमायूं प्रेस क्लब के सहाफ़िन एहतजाज किया है। अचो त हिननि सां ॻाल्हियूं करियूं त ही छा था चवनि। पूरी सिंध में जो है सो सहाफ़ी गैर महफूज़ आहिनि। ख़ासि करे असां ईअं ॻाल्हि कंदासीं कि असांजो नंढा शहर आहिनि, नंढा इलाइक़ा आहिनि, जिते उत्तर सिंध या जिते भोतारनि जो असरु आहे, उते जिते उते उन इलाइक़नि में सहाफ़त करणु तमामु ॾुखी आहे। ख़ासि करे असांजो शिकारपुर हुजे, जेकाबाद हुजे, कंदकोट कश्मीर हुजे, लाड़काणो हुजे ऐं सखर, हिते जेको हक़ ऐं सच लिखण लाइ उनखे सहाफ़ियुनि खे तकलीफ़ूं ॾिसणियूं पवनि थियूं। असांजे खोड़सारा जेके असांजा दोस्त सहाफ़ी आहिनि, उन्हनि खे गोली वड़ी शहीद कयो। उन में असांजो शाहिद सुमरो हुयो कंदकोट जो, पंहिंजो ज़ुल्फ़कार मुंदराणी आहे दोदापुर जो, शिकारपुर जो अमीबख्श बिरोही हुयो असांजो, ऐं उनखां अलावा खोड़ सारा सहाफ़ी आहिनि सिंध जा, जेके हक़ ऐं सच लिखण जे करे उन्हनि खे उन्हनि जो जेको आवाज़ु हुयो उनखे ख़ामोश कयो वियो। हींअर जेको सखर जे अजय कुमार लालवानी खे गोली हणी उनखे क़तलु कयो आहे, उन लाइ उनजे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ पूरी सिंध सरापा एहतजाज आहे। उते मुख़्तलिफ़ सहाफ़ी ऐं सियासी समाजी तंज़ीमूं बि इन एहतजाज में शामिल आहिनि। असीं इन सिंध सरकार खां इहा घुर था कयूं त इन अजय कुमार लालवानी जा जेके कातिल आहिनि उनखे गिरफ़्तार करे सिंध जे सहाफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। अजय कुमार के बेदर्दी से क़त्ल किया वियो आहे। असां उन जे लाइ सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था त सिंध सरकार का SSP DIG IG सिंध पूरे जेके भी उहदेदार आहिनि उन्हनि खां इहा पुरज़ोर असां घुर कयूं था त इन्हनि जे कातिलनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार कया वञनि ऐं सहाफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ कयो वञे। सहाफ़ियुनि खे अॼुकल्ह तहफ़्फ़ुज़ नथो मिलियो वञे। असल में मक़सदु इहो आहे जेको हिननि जूं बदमस्तियूं हवाले करे थो ऐं उनखे असां ॿुधाइणु चाहियूं था त जेको हक़ु सचु लिखे थो सिर्फ़ु क़तल उन जो आहे। हीअ असांजो सहाफ़ी बहादुर सहाफ़ी इन्हनि जा पत वाखी करे पियो, हिनखे सिर्फ़ु इन जी सज़ा मिली आहे। अजय लालवानी जे क़त्ल जी असां पुरज़ोर मज़म्मत कयूं था। जेको अजय लालवानी जो क़त्ल आहे या अज़ीज़ मेमण जो क़त्ल आहे, नूर लंजवाणी जो क़त्ल आहे, शहीद ज़ुल्फ़कार मुंदराणी जो क़त्ल आहे, इहो हिकिड़ो प्री प्लान क़त्ल आहे। सहाफ़त जी आवाज़ खे दॿाइण जे ख़ातिर असांजा जेके सियासतदान आहिनि, जागीरदार आहिनि, वॾेरा आहिनि, उहे नथा चाहिनि त मज़लूमनि जो आवाज़ आला अवाननि ताईं पहुचे, मज़लूमनि जो आवाज़ जेको अदलिया ताईं पहुचे, मज़लूमनि खे हक़ मिले। उहे कॾहिं बि न चाहींदा त उन्हनि जो आवाज़ या उन्हनि खे इंसाफ़ मिले या उन्हनि जो को अहिड़ो दर हुजे जिते उन्हनि जी दां ॿुधण वारो को हुजे। इहो हिकिड़ो दर आहे जेको सहाफ़त जो दर आहे, जंहिंखे दॿाइण जी कोशिशि कई थी वञे, जंहिंजी असां पुरज़ोर नमूने सां ऐं सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था त सहाफ़ियुनि सां इहो ज़ुल्म, इहो वेदन करणु बंदि कयो वञे। एहतजाज कंदड़नि सिंध सरकार खां इहा घुर कई आहे त अजय लालवानी जे कातिलनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे खेनि कैफ़ी किरदार ताईं पहुचायो वञे। कैमरामैन इलाही बख़्श सां गॾु शाबिद दबड़ो, जेकब न्यूज़, सुल्तानकोट।